प्रोग्राम अॼु असां सां साईं डॉक्टर फैज़ुल्लाह अब्बासी साहब जन गॾु आहिनि हिन प्रोग्राम में। अब्बासी साहब जो तारीफ़ कराया। अब्बासी साहब दाऊद यूनिवर्सिटी जा 10 इयर्स बल्कि 10 इयर्स खां बि वधीक तक़रीबन 10 साल जेके वाइस चांसलर रहिया ऐं उन खां अॻु साईं जन सुई सदरन गैस कंपनी जा MD रहिया ऐं इंजीनियरिंग जो हिकिड़ो वॾो तजुर्बो, सुई गैस कंपनी खे हलाइण जो तजुर्बो ऐं ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो हिसो अब्बासी साहब जो मुल्क खां ॿाहिरि अमेरिका रहियो आहे। उते बि पाण इंजीनियरिंग रिलेटेड जॉब्स जेके उहे कंदा रहिया। अॼु पाण कोशिशि कंदासीं त अब्बासी साहब जो जेको यूनिवर्सिटी जो तजुर्बो आहे उनखे साम्हूं रखी पाण इहो ॾिसूं त सिंध जे अंदरि यूनिवर्सिटी जे हवाले सां तमामु घणो बहस थींदो रहे थो। सिंध जूं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उहे हलनि कीअं थियूं, उन जी सूरताल कीअं आहे, अब्बासी साहब जिन जा पंहिंजा तजुर्बा छा आहिनि ऐं गॾोगॾु इहो ॾिसणो आहे त सिंध जे अंदरि यूनिवर्सिटियूं वाक़ई ज़ेल अंदाज़ में फंक्शन कनि थियूं या कोन। अब्बासी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। असांखे ॿुधायो त मतिलबु जनरली दुनिया जहान जो तव्हांजो तजुर्बो, यूनिवर्सिटियूं मजबूरी तौर ते फंक्शन कीअं कनि थियूं, उन जो को स्टैंडर्ड को तरीक़ेकार आहे या हर कंहिं जॻह ते पंहिंजो तरीक़ेकार आहे। त पोइ असां सिंध खे ज़रा ॾिसूं त असां सिंध जे अंदरि यूनिवर्सिटियूं कीअं था हलायूं, हलनि कीअं थियूं ऐं उनजो कंट्रोल कंहिं वटि आहे, प्रोड्यूस केतिरो कनि थियूं। त सिंध खां ॿाहिरि जेके यूनिवर्सिटियूं आहिनि ऐं सॼी दुनिया जो एक्सपीरियंस उहो छा आहे हितां वटि? तमामु वॾो सुवालु आहे इहो ऐं इन जी हिस्टोरिकल पर्सपेक्टिव बि आहे। असां त हाणे रिटायर थी सघियो पर जेके नवां वाइस चांसलर या पंहिंजे पाण खे बि कंपेयर कंदो जेके असांजा असली वाइस चांसलर्स हुआ या अलामा खलील साहब हूंदा हुआ, नवी बख्श बलोच हूंदो, डॉक्टर इस्लाम कुरैशी हूंदो, इहे वॾियूं वॾा नाला हुआ। ऐं कॾहिं कॾहिं मूंखे उन्हनि जो सोचींदो त मूंखे शर्म अची वेंदो त छा आया ऐं उन्हनि वांगुरु क़ाबिल आहियां या कोन आहियां, भले केतिरो पढ़ियल हुजां। जेके दानेश्वराना सलाहियूं थियूं हुयूं उन्हनि जो को जवाबु ॾिनो। सो यस, आहिस्ता आहिस्ता असां थोरो डिक्लाइन कयो आहे ऐं काफ़ी डिक्लाइन कयो आहे। हिकिड़ो त इहो थियो। सेकेंडली तंहिं ज़माने में यादि आहे त वाइस चांसलर ऑटोनॉमस हूंदा हुआ, इलाही ऑटोनॉमस हूंदी हुई, हुनजो हिकिड़ो स्ट्रक्चर हूंदो हो। हाणे वाइस चांसलर खे उहा इज़त नथी ॾिनी वञे, अनफॉर्चुनेटली। आउं त पंहिंजो दौरु गुज़ारियो जीअं तंहिं करे, पर इहा जो वाइस चांसलर खे छॾियो वञे की उहो पंहिंजो कमु आज़ादी सां कनि त उहो रिज़ल्ट्स प्रोड्यूस बि करे सघंदा, वाए नॉट। पर अगरि उनखे न छॾींदो तव्हां त पोइ ईअं ई आहे जीअं हले पई। सो हरूभरू यूनिवर्सिटी में ईअं न आहे टैलेंट जी घटिताई आहे, तमामु घणो टैलेंट आहे ऐं तमामु क्वालिफाइड प्रोफेसर्स आहिनि, पर उहा शइ जेका फ्रीडम ऑफ थिंकिंग हूंदी आहे न, जेका हुजणु घुरिजे आला तालीम में, उहा कान्हे। ऐं उहो हिकु डाउन फ्रॉम द टॉप, बेटा मथां न हेठि ॾिसे। यस, आउं त अॼुकल्ह छो जो पंहिंजी टर्शरी एजुकेशन खे छॾे ॾिनो, हाणे हलियो आहियां स्कूल एजुकेशन में, वेरी रेयर, तव्हां न ॿुधो हूंदो। मां हुन ते बि ईंदुसि। हा, उन में आउं ॾिठो आहे त ओवरऑल आउं जेका असां हीअ दुनिया जी जेका सुभाणे जेतिरी दुनिया हले पई, असांजी सॼी एजुकेशन सिस्टम वेदर इट बी यूनिवर्सिटी और स्कूल, इहा सॼी ऑब्सलीट आहे, सॼी ऑब्सलीट आहे। वी आर टोटली इरेलेवेंट। असां अलाए छा पिया प्रोड्यूस कयूं ऐं जेको प्रोड्यूस कयूं था उहे वीचारा वञनि था, अगरि वञनि था ॿाहिरि किथे त हीअ शइ त हुनखे कम ई कान थी थिए, उहा ॿी शइ करणु शुरू करे था ॾियनि। ऐं इहो मूं इलाही एग्ज़ाम्पल्स अहिड़ा ॾिठा आहिनि की छोकिरियुनि पंहिंजो पाण महिनत करे पंहिंजी जॻह ठही आहे हुते वञी। पर तव्हां चओ था त प्राइमरी खां वठी वेंदे टर्शरी ताईं, यानी बेसिक खां वठी हायर एजुकेशन ताईं जेका एजुकेशन आहे हिन वक़्तु
पाकिस्तान में ख़ासि तौर ते सिंध में त पाकिस्तान में ई आहे सॼी, उहा इरेलीवेंट आहे। टोटली कीअं 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 irrelevant? अॼुकल्ह डिग्रियुनि जो ज़मानो ई कोन्हे, तव्हां अञा ताईं डिग्रियुनि में लॻा पिया आहियो। सिधी सिधी ॻाल्हि आहे, इहा का नई ॻाल्हि कान्हे। अच्छा ऐं तव्हां ॾिसो त जेका असां इंजीनियरिंग उहो ई पिया पढ़ायूं, मैकेनिकल इंजीनियरिंग, केमिकल इंजीनियरिंग, फलाणी इंजीनियरिंग, इन जेको दे गॉट डिफरेंटली उन्हनि जूं एप्लीकेशन सफ़ा डिफरेंट थी वियूं जेके असां पढ़ायूं कोन था। हींअर सॼी शइ ऑटोमेट थी वई आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस हैज़ क्रेप्ट इनटू एवरी सब्जेक्ट, एवरी फील्ड। ऐं असां अञा ताईं उते जो उते वेठा आहियूं। थर्मोडायनामिक्स अॼुकल्ह उअं ई तव्हांखे एप्लीकेशन मिलनि थियूं जेके तव्हांखे सॼो थर्मोडायनामिक्स सेखारे सघनि थियूं। सो देयर इज़ नो नीड चॉक बोर्ड जी ज़रूरत ई कान्हे। हींअर जेका मेन ज़रूरत आहे, ऐं उन में आउं अॼुकल्ह AI जो ॾाढो फैन आहियां। उन लाइ AI जी हिकिड़ी शइ आहे की AI सिखण लाइ एज इज़ जस्ट अ नंबर। मतिलबु AI सिखण लाइ तव्हांजो ज़रूरी न आहे त ग्रेजुएट हुजो या इंजीनियरिंग या यूनिवर्सिटी में हुजो। AI सिखण तव्हां 9 सालनि जी उमिरि खां बि करे सघो था। इट्स अनइमेजिनेबल। ऐं मूं इहो इन में हिकिड़ो आहे AI ते बि पाण अचूं था, पर तव्हां चओ था त डिग्री जी ज़रूरत न आहे। इट मीन्स यूनिवर्सिटी, स्कूल, कॉलेज वञण जी बि ज़रूरत न आहे न पोइ। यस ईअं चइजे न यस त जेकॾहिं स्कूल लेट मी क्वालिफाई माय स्टेटमेंट। ओके अहिड़े क़िस्म जा स्कूल ऐं अहिड़े क़िस्म जा कॉलेज अहिड़े क़िस्म उन में वञण जी ज़रूरत कान्हे। ओके सम्झो न, दैट्स माय स्टेटमेंट। मतिलबु असां टोटली इरेलीवेंट थी विया आहियूं, टोटली ऑब्सलीट थी विया आहियूं। मूं त स्कूल सिलेबसिस बि ॾिठा आहिनि हाणे। एंड आई एम टेलिंग यू, आउं इंजीनियर आहियां, PhD आहियां। आउं मैथमेटिक्स पढ़ाईंदो आहियां ॿारनि खे। ऐं मैथमेटिक्स पढ़ाए कोन थो सघां। छो? एॾो कॉम्प्लेक्स कोर्स करे छॾियो आहे। उहो हिकिड़ो त कॉम्प्लेक्स आहे, ॿियो हर 2 सालनि खां पोइ करिकुलम चेंज थो थी वञे पियो। हा पर साईं बेसिक त साॻी थी रहे न। मिसाल 2+2 पोइ तव्हां ॿुधायो 2+2 साॻी रहंदी। बिल्कुलु सही था चओ, पर सभई फार्मूला सभई जेके टीचर पढ़ाइनि था उहे टोटली ट्रेंड ई कोन आहिनि। उनखे कॾहिं कॾहिं ख़बर ई कोन हूंदी आहे त करिकुलम चेंज थी वियो आहे। न उहा ट्रेनिंग इज़ समथिंग डिफरेंट। हा। उहे उन्हनि खे अपडेट करणु डिफरेंट आहे। पर जेका बेसिक एजुकेशन आहे त यानी तव्हांखे 2 दफ़ा 2 4 ॿ का 4 ईंदा त तव्हां थोरो तव्हांजो दिमाग़ हलंदो न। There's no doubt. There's no doubt इहा about जेका it. सॼी बेसिक इंफॉर्मेशन आहे। There's no doubt about it. पर आउं ॿुधायां थो त इहो थिए नथो। ओके मतिलबु आउं जिते पढ़ाईंदो आहियां उते सिंधी जा किताब ईंदा आहिनि त मूंखे अंग्रेजी में पढ़णो पवंदो आहे। इहो केरु थो ॾिसे? सेकेंडली मैनेजमेंट जा इशूज़ आहिनि। ऐं कॾहिं क्रिटिसाइज़ न कंदुसि गवर्नमेंट ऑफ सिंध इज़ डूइंग अ वंडरफुल जॉब। दे आर स्प्रेड थिन। 49,000 स्कूल्स आहिनि यार पूरे सिंध में। उन्हनि खे हलाए वेठा आहिनि, हलाइनि पिया, जीअं बि हलाइनि पिया, ठीकु आहे, नॉट क्रिटिकल ऑफ दैट। पर हिकिड़ी जेका बेसिक शइ पोइ ॾिठी आहे न, कंहिं बि स्कूल में का लीडरशिप क्वालिटी कान्हे। लीडरशिप क्वालिटी मथां अचे थी न साईं। भले खड़े तव्हां सिंध जे 4 साढे 4 करोड़ आबादीअ में इहो जेको नंबर स्कूल जो ॿुधायो था एतिरो त हूंदो न, बल्कि हाणे बि करोड़े ॿार जेके आहिनि स्कूल खां ॿाहिरि, दिस इज़ द बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गवर्नमेंट। इन में स्कूलनि जे अंदरि लीडरशिप खां वधीक सवाल जेको आहे त उहो त सरकार जी लीडरशिप जो आहे न। दैट इज़ अ बिग फेलियर। द फंडामेंटल थिंग वी शुड अंडरस्टैंड। मां पाण सम्झणु चाहियां हुनमें इहा आहे, असां एतिरो त की माइन्यूटली घिड़ी आहियूं, माइक्रो मैनेज था कयूं स्कूलनि खे। इहा जेका लीडरशिप वारी एस्पेक्ट आहे उहा असांजे दिमाग़ में कोन्हे। असां करिकुलम में लॻा पिया आहियूं। असां मतिलबु कॉन्सेप्ट ऑफ माइक्रो स्कूल, वाओ इट्स अमेजिंग। I fail to understand also micro school. I am ignorant, totally uneducated. But you think micro schools are necessary for our province? That's a concept. It's an international concept. Worth exploring. पर पहिरीं त गवर्नर सिधो कयूं
ऐं उन में जेको तव्हां लीडरशिप मथां था चयो बिल्कुलु असांजे मथां ई ईंदी न लीडरशिप, पर हा असांजे गवर्नमेंट जो फोकस लीडरशिप ते कोन्हे। तव्हां केतिरा बि रिसोर्सिस चयो था न, स्कूल में रिसोर्सिस कोन्हनि, टीचर्स कोन्हनि, पैसा कोन्हनि, स्कूल जेके आहिनि उहे बिल्कुलु सही आहे। ऐं तव्हां चवंदो तव्हां हुनखे बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर्स ॾियो, बेस्ट ऑफ द बेस्ट पैसा ॾियो, हर शइ ॾियो, हिकिड़ो टके जो बि फ़र्क़ु न पवंदो। उहो छो? देयर इज़ नो लीडरशिप, इनिशिएटिव केरु वठे कोन थो हुते, मतिलबु कि लीड केरु करे कोन थो हुते, मोटिवेट केरु करे कोन थो हुते। यार इहो वॾो एस्पेक्ट आहे मैनेजमेंट जो जेको स्कूलनि में लैक थो करे। ऐं हिकिड़ो त मूंखे सम्झ में नथो अचे, आई एम अ स्टूडेंट ऑफ इमोशनल इंटेलिजेंस, ऐं सॼी डाउन यूनिवर्सिटी खे बि ईअं ठीकु कयो, नॉट बाय ॾंडो खणी आओ इहे हलाए करे। असांजो थींदो आहे त हेड मिस्ट्रेस प्रिंसिपल वॾिजो हिन खां, ऐं उहो वरी ईअं करे त मुंहं में घुंड विझी थोरो घणो आसिरो आहे उहो ख़तमु थी वियो। थोरो एम्पैथी क्रिएट कयो स्कूलनि में, उते जा हेड्स ऑफ द इंस्टीट्यूट्स आहिनि उन्हनि खे थोरो सेखारियो हाउ टू हैंडल द टीम खे कीअं ठाहिजे ऐं हुनखे हलाइजे। इहे मुंहिंजो हिकिड़ा पंहिंजा पर्सनल ज़ाती एक्सपीरियंस। बिल्कुलु तव्हांजी सही आहे, मतिलबु इहो हिनखे ईअं ई चइजे त तमामु घणा माण्हू चवंदा आहिनि त यार असांजे दौर में जेको आहे माण्हू ज़िमेदार हुआ, एम्पैथी हुई, घणियूं शयूं तव्हां पंहिंजी ज़िमेदारी महसूसु करे कंदा हो। हाणे सोसाइटी चेंज थी वई आहे, राइट? तव्हां सिंध जी हिन सोसाइटी मां एम्पैथी किथे ॻोल्हींदो, आई डोंट नो, तव्हांखे मिलंदी अलाए कोन मिलंदी। तव्हांजो तजुर्बो जेको दामरा में तव्हां स्कूल एडॉप्ट कयो आहे, मां उन ते बि अचां थो ऐं पंहिंजनि दोस्तनि खे ॾिसंदड़नि खे बि ॿुधायां थो। पर कमिंग बैक टू उन त असांजो हेॾो सारो सिस्टम जेको आहे एजुकेशन जो, उन में असांजा पंहिंजे बजट जा पैसा, उन खां अलावा दुनिया जहान जा डोनर्स हेविली इन्वेस्ट कयो वेठा आहिनि। यानी आई कैन नॉट टेल यू द एग्जैक्ट फिगर एट अ टाइम, पर इट्स अ ह्यूज अमाउंट जेको आहे हर साल स्कूलनि में लॻे थो। पर असांजी एजुकेशन जेकी आहे उहा पाकिस्तान में 3 नंबर ते बीठी आहे। यानी रुगो बलूचिस्तान असांखां हेठि आहे, बाक़ी असां यानी पंजाब ऐं के पी असांजा अॻिते 3 नंबर ते अथनि, 4थे नंबर ते बलूचिस्तान आहे। त इहो हेॾो पैसो जेको आहे उहो इट्स अ ह्यूज वेस्टेज। आई डोंट नो हू इज़ रिस्पॉन्सिबल फॉर दैट। पर पाण वापसि यूनिवर्सिटी ते अचूं था, छाकाणि त तव्हां सां ॻाल्हाइण में तमामु घणियूं शयूं जेके आहिनि उहो थी वञनि। हाणे इन में हिकिड़ी शइ इहा आहे त यूनिवर्सिटियूं कीअं हलंदियूं उहा तव्हांखे ख़बर आहे। तव्हां हलायूं, तव्हां पंहिंजनि पेरनि वाइस चांसलर जी ॻाल्हि बि कई। हाणे वाइस चांसलर जेके आहिनि उहे क़ैद आहिनि, उनजी कैपेसिटी जो इशू आहे। बेसिक रूट काज किथे आहे? यार वाइस चांसलर जेके अथव न, I think there's nothing wrong with the vice chancellors. अच्छा, Honestly, they are very capable people. यार ये कोने हाणे तव्हां चवंदो त न हीउ कमु सही न पियो करे। वाइस चांसलर कॾहिं असां अलामा आयका जे लाइ कंहिंखे सोचियो बि आहे त उहो कॾहिं केरु चए त तूं कमु सही न पियो करे। तव्हां इहो सोचो त इहो वाइस चांसलर वैल्यू छो एॾी किराए छॾी अथनि। आउं त हाणे रहियो बि कोन आहियां, पर आई हैव टू फेस दीस सिमिलर सिचुएशन्स। एंड ठीकु आहे, मुंहिंजो वक़्तु जो गुज़री, पर दिस इज़ वन ऑफ द मेन प्रॉब्लम्स विद अस इज़ वी हैव failed to respect our vice chancellors. They should be respected. Number 2, because vice chancellors are not respected, they cannot take care of their faculty. It's a trickle down effect. ओके। पोइ यूनिवर्सिटी जो इहो हाल यानी ॿिए लफ़्ज़नि में जेतिरी वाइस चांसलर सां मथे थींदी मुख़्तलिफ़ हल्कनि में, उहो पंहिंजी फैकल्टी ऐं पंहिंजी यूनिवर्सिटीअ ते कढंदो। केॾा वेंदो पर घर में त कोन थो कढी सघे त हिते ई कढंदो न। पर जेकॾहिं वाइस चांसलर वञी सेक्रेटरी जे ऑफिस जे ॿाहिरां जेको आहे उहो 2-2 कलाक मिसाल तौर ते जेकॾहिं कुर्सी या बेंच ते वेही सघे, त
then who is responsible? Is the secretary is responsible या वाइस चांसलर खे पाण खे बि महसूस करणु घुरिजे what he is doing? I have gone through such experiences. मूंखे तव्हांजी ख़बर कान्हे, मूंखे ॿिए जी ख़बर आहे, तॾहिं आउं पुछां थो. I'm so sorry. I will not wait like that. You will close to you. कलाक जा कलाक सेक्रेटरी घुराईंदा न. I will not meet him. Okay. But then इहो थियो जो उनखे ख़बर पइजी वई हली हिनखे विहारे नथा सघूं पर इन सां मूंखे एकदम मिलंदा. I don't know, इहो हिकिड़ो पंहिंजो माइंड सेट आहे जेको I am not going to criticize the mindset. I mean, मां रुॻो सम्झणु चाहियां थो त वाइस चांसलर जो जॾहिं लफ़्ज़ उहिदो मुंहिंजे ज़हन में अचे थो फ्रैंकली स्पीकिंग त मूं वटि जेको परसेप्शन डेवलप थिए थो त यानी ॿारनि यूनिवर्सिटी जेके पढ़ियल लिखियल सोसाइटियूं उन में वाइस चांसलर त मतिलबु इज़ वन ऑफ द हाईएस्ट डिग्निटी जो उहिदो आहे न. Basically, that's what the vice chancellor Urdu. I always believed in it, and at one stage I also practiced it. It's an honor that is to be bestowed upon someone who is a very scholarly figure and a great accomplisher of an academic field and everything. Honor bestowed on her. I cannot ask her to be vice chancellor. How can I ask her? It's a theory. I'm a UG, MD. That's okay. But I cannot ask that I want to be a vice chancellor. Everybody is a vice chancellor. There are such committees which are even less qualified than the candidate himself. And I have been through one of them. Okay. It's very degrading, I would say no. That's not how vice chancellor should be treated. By a line में बैठा है तो सब candidate next please करे grant था यारे केस उन्होंने search committee दिन में डॉक्टर एस एम प्रोशी बुलाया हुआ उन्होंने कभी भी सबरी वाइस चांसलर के कैंडिडेट से गद्द कराया हुआ हिकिड़े कराया उनसां वेंदा उनखे लंच भी कराईंदा हुआ ऐं उन दौरान असां कचहरी भी कंदा हुआ. That's a respectful way of, selecting a vice chancellor. बिल्कुल ठीक है. Not like this, यार. ये छापा की बात है. पर अल्लाह को शक्ति नहीं जड़ा रूह तड़ा खत्मा अरे अल्लाह के करो. पर this I know कि many universities or all के हर university में you can see a lot of talent and potential. Especially और ये बताता है students हैं ना उन्हें पढ़ाने की ज़रूरत ही कहना. लेकिन सुठा students हैं पढ़ी निकली था उन्हें and they excel in the field. मतलब हाणे टेक्नोलॉजी तमामु वॾे पैमाने ते लैंडस्केप ई चेंज करे छॾियो. यूनिवर्सिटियूं इन शक्ल में जीअं तव्हां पहिरियों चयो त हेठां खां वठी मथे जेको आहे इंस्टीट्यूशन्स जेके बि आहिनि एजुकेशन जा उहे इरेलेवेंट थी विया आहिनि. उनजो हिकिड़ो साइड जेको आहे इहो बि आहे त हाणे जेको टीचर पढ़ाए थो फ्रैंकली स्पीकिंग ऐं टीचर ॾे बि हरू भरू बि उन ते को कंहिं ग़लति इंटेंशन सां ॻाल्हि कोन थो कयां पर जेको टीचर पढ़ाए थो उनखां तमामु वधीक झझी ऐं अपडेटेड इंफॉर्मेशन शागिर्द वटि पई आहे. मुख़्तलिफ़ चैट बोर्ड्स चैट GPT आर्टिफिशियल इंटेलिजेंट everything is there. Now you're talking. ये हम ॻाल्हि कयां पियो असां तालीम में गए पढ़ाइण जी ज़रूरत ई कोन्हे. ॿाहिरि बि त ॾिसो न उहा ॻाल्हि सही आहे. तव्हां इहा मां तव्हांजी ॻाल्हि सम्झां थो पर सुवालु इहो आहे त ॿाहिरी दुनिया में बि त universities, colleges, schools, they are still intact. How they are maintaining it? No, they have changed quite a lot. अगर ॿार बि उते पढ़िया आहिनि त अहिड़ी तइलीम कान्हे जहिड़ी असां जहिड़ा मुल्क इंडिया बांग्लादेश फलां टीम ॿटीम श्रीलंका हेॾा होॾा उते त अञा ताईं साॻियो हूंदो. IITs are better, they say. चयो था जेके बि वॾियूं कंपनियूं आहिनि हुन में IIT ग्रेजुएट्स आहिनि जेके ॻाल्हाइनि पिया आहिनि अहिड़ियूं बि आहिनि. पर असां वटि बि आहे हुनखे तमामु टैलेंटेड ॿार निकिरनि था पर उहो पंहिंजो पाण था पंहिंजो जॻह ठही. यानी उहो सिस्टम शुरू थी वियो आहे त हाणे मजबूरी आहे उन्हनि खे डिग्री घुरिजे पर नॉलेज जी जेका एक्वायर करणु नॉलेज ऐं तालीम हासिलु करणु हाणे शागिर्द जो सुठे शागिर्द जो
पंहिंजो ई कमु थी पियो। टीचर जी ज़रूरत थी करे भाउ बोर्ड आहे मुंहिंजे लैपटॉप ते कॾहिं कॾहिं कमु कंदो आहियां पर हाणे आउं त थोरो लाइक़ु माण्हू आहियां पर मूंखे अहिड़ी ज़बरदस्त इंफॉर्मेशन लैपटॉप ते या पंहिंजे फ़ोन ते अमेज़िंग जेके AI में लॻियल आहिनि एप्स जेके लॻियल आहिनि छा त इंफॉर्मेशन निकिरनि पर देयर टू बी अ कॉशन सॼी इंफॉर्मेशन सही न हूंदी आहे ऐं उहा इंफॉर्मेशन वरी तव्हांखे पाण बि हाणे नथा त आहियूं की ख़बर पवंदी आहे त यार हीअ सही न आहे टेक इट आउट बाक़ी जेकी सही वारी शयूं उहे एडिट करे तव्हांखे एॾो ज़बरदस्त चीज़ ॿुधाईंदो नॉलेजेबल मच नॉलेज इहो असांखे कॾहिं सोचियो ई न हो। असांजे ज़माने में जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं हैदराबाद में जामशोरे में असांखे यादि आहे डॉन अख़बार ईंदी 1 बजे रेलगाॾीअ में दैट वॉज आवर सोर्स ऑफ इंफॉर्मेशन। TV बि न हूंदी रेडियो हूंदो जेको पीस ऑफ फर्नीचर ऐं उते असां ख़बरूं कोन ॿुधासीं फरमाइशी प्रोग्राम ॿुधंदासीं दैट वॉज आवर लाइफ। बुक्स जेके पढ़नि न सभु पढ़नि असांखे मैट्रिक में आदत पई असां बुक्स पढ़णु शुरू कया नॉवल्स कयो उन सां छा थियो असांजी वोकेबुलरी वधी हींअर त बुक्स पढ़ण जी आदत ई ख़तमु थी वई आहे ऐं आउं वरी स्कूल न ईंदुसि पर चवां थो मूं दाऊद में बि रीडर्स क्लब ठाही हुई हुन में मुंहिंजा फैकल्टी जे टीचर्स हूंदा के 20 खनि मेंबर्स हुआ ऐं हर हफ़्ते वाइस चांसलर समेत उन में असां वेहंदासीं ऐं हिकिड़ो टीचर वॉलंटरी हूंदो हो जो किताब जो रिव्यू कंदो ऐं असां मतिलबु उन में नॉलेज शेयरिंग बि थिए थी ऐं ख़बर थी पए कहिड़ा कहिड़ा किताब मुल्क में आहिनि इहा साॻी शइ मूं धामरा में शुरू कई आहे। धामरा वञण खां पहिरियों मां दाऊद जे हवाले सां 2 टे शयूं आहिनि। तव्हां दाऊद में दाऊद जा 10 साल वाइस चांसलर रहिया ऐं हिकिड़ो शायदि टाइम अहिड़ो बि आयो त वाइस चांसलर दाऊद लाइ मिले कोन पियो तव्हां 2 साल वधीक पे कमु हलायो हा तॾहिं तव्हांजा 10 साल थिया 4 साल जा 2 10 years 8 साल उहे 2 साल इहो मामिलो छा हो वाइस चांसलर न पियो मिले पियो बस साल साईं 2 years इज़ अ बिग इंट्रस्टिंग स्टोरी अलाए तव्हां हुन में विझी सघंदो या न पर ॿुधाए छॾियां आउं दुबई जी कंपनी लाइ कमु पे कयो ज़माने में स्विगेस खां निकिरी आयो हुउसि दुबई जी कंपनी में कमु पे कयो मूंखे मुंहिंजो शागिर्द आहे तमामु होनहार शागिर्द आहे तमामु फज़ीलत वारो तमामु मुंहिंजे लाइ इज़ अ एसेट डॉक्टर मोहम्मद अली शेख साहिबु नालो ॿुधो हूंदो मशहूरु उनखे उहो छा हो जो वाइस चांसलर उहो सिंध मदरसे जो प्रिंसिपल हो हुनजी एक्टिंग चार्ज ॾिनो दाऊद कॉलेज जी ॿई जो प्रिंसिपल हो हाणे गवर्नमेंट डिसाइडेड ॿिन्ही खे यूनिवर्सिटी था कयूं 2 यूनिवर्सिटियूं चार्टर अची वियो मोहम्मद अली शेख चयोसीं हाणे आउं 2 जॻहियुनि ते वाइस चांसलर कोन थी सघां पर दाऊद छॾिया त उहो सिंध मदरसे में गवर्नमेंट पुछियोसि पर हिते कंहिंखे रखूं हुन छा कयो मुंहिंजो नालो ॾेई छॾियो अड़े मूंखे फ़ोन कई चईसीं तव्हां हलाए वेठो मुंहिंजो केरु हलाईंदो हिनखे मूंखे त ख़बर ई कान्हे छा आहे एनीवेज़ इहो थियो मां वाइस चांसलर थियुसि ठीकु मूंखे यादि आहे मूंखे गवर्नर साहिबु घुराए नोटिफिकेशन ॾिनो ऐं आउं खणी आयुसि घरु ॾाढो ख़ुशि पंहिंजा फैमिली बि ॾाढी ख़ुशि ॾाढो दिमाग़ नफ़िल पढ़ियो वाइस चांसलर थी वियो आहे वॾी ॻाल्हि आहे ऐं अची हिते हिन ई कमरे में वेठो हुयुसि मुंहिंजी सिस्टर ऐं मुंहिंजी वाइफ आया मूंखे चयो त सुभाणे तूं न वेंदे मुंहिंजो छो की असांखे अॼु ख़ैरपुर वारी फ़ोन कई आहे त हिते हिकिड़े प्रिंसिपल खे शूट करे मारे छॾियो मथां चित था धिको ॾिनो हेठि किरी पियो मरी वियो ऐं टियों पियो वञा सही आहे ॿुधायो इन बैकड्रॉप में वियो आहियां हुते पर अगेन अगरि आउं को हुजां ब्यूरोक्रेटिक वाइस चांसलर न आउं बि मुंहिंजो हाल उहो ई थिया जहिड़ो उन्हनि क़रीब तव्हां वारो जेको स्टाइल ऐं तव्हां वारी जेका एप्रोच हुई डिस्प्यूट्स रिज़ॉल्व कराइणु माण्हुनि खे इन्वॉल्व करणु ऐं हिकिड़ो सॼो असांखे 10 सालनि में
ख़ासि तौर ते 8 सालनि में नज़र आयो। यूनिवर्सिटी खे यूनिवर्सिटी बनाइण घणा माण्हू चवंदा आहिनि, इन करे आउं तारीफ़ नथो कयां, जेके शयूं मूं ॿुधियो उहे कयां थो। पर दाऊद कॉलेज जेकी आहे पॉलिटिकल इंटरफेरेंस जे लिहाज़ खां काफ़ी बदनाम यूनिवर्सिटी हुई, यानी वफ़ाक़ हुजे या सिंध सरकार। That's a very interesting thing. Yes, असां वटि हूंदियूं जमियत बि हूंदी हुई, GSM बि हूंदी हुई, या पठान हूंदा हुआ, पंजाबी बि हूंदा हुआ, उन खां कीअं या ISO वारा हुआ, इहे 5 ॼणा, MQM कान हुई, ठीकु आहे। इहो मुंहिंजी इहो त अहिड़े दौर में आयो जॾहिं मूं इन सॼनि पॉलिटिकल पार्टीज़ खां मूं तमामु ज़बरदस्त एडवांटेज वरितो। मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो GSM ऐं जमियत जो जहिड़ो थी पियो, जंहिंमें चङा छोकिरा पटिजी पिया। अच्छा, जमायत इस्लामी जो मर्कज़ आहे असांखे पोयां, ऐं शाम जो हलियोसि मर्कज़ में, उते मूंखे यादि आहे चङी तरह असां सभु हैरान थिया नी केरु आयो आहे, हूंदा माना वाइस चांसलर यूनिवर्सिटी मूंखे मोहम्मद हुसैन मेहनती साहिब सां मिलणो आहे। मोहम्मद हुसैन मेहनती हा हा, मोहम्मद हुसैन मेहनती मिलियो, त ॾिस हाणे मूंखे ॿुधायो छा कयां। ईश्वर पाण विड़ी पिया ऐं हीअ त पूरी यूनिवर्सिटी सभु खटणा, तव्हां महिरबानी कयो। ही इमीडिएटली कॉल्ड द नाज़िम ऑफ जमियत, जेको मुंहिंजी फ़ोन न पियो खणे, हिन जी हिकिड़े घिटीअ ते फ़ोन कई ऐं हुनखे चई बेटा अभी हमारे आपके वाइस चांसलर मेरे पास बैठे हुए हैं, कल आप जाएंगे झगड़ा नहीं करेंगे और आप वाइस चांसलर के पास जाएंगे, वो दूसरी पार्टी को बुलाएगा और आपस में तस्वीर करेंगे। वो ये है पॉलिटिकल कनेक्शंस लाइ हुनखे यूज़ कयो जो छोकिरा खे कंट्रोल करण में को तरीक़ो ई कोन हो, या शाही सैयद साहब पठाण लाइ ऑफन हा ॿियो छा त फ़ोन ते वीचारो कमु करे छॾींदो, वञण जी ज़रूरत ई कान पवंदी। वयसि सही पहिरियों दफ़ो या फ़ोन ते ई ॻाल्हि थी, फ़ोन ते घणो करे, उहो फ़ोन ते वीचारो कामरेड लाइ कंहिंखे फ़ोन कंदा हुआ, केॾे उहो बि वरी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। अहिड़े सिंधी त आहियां न, कामरेड जे असां कहिड़ा, असां पंहिंजे ज़माने कामरेड हुआसीं यार, कंहिं ज़माने में सनान कुरैशी जो इंफ्लुएंस आहे हिते जसकम वारनि जो। आउं त पुॼियुसि ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त ईअं कोन पहुतुसि, ऐं वियुसि ख़ुर्शीद जुणे जे थ्रू, ऐं बशीर कुरैशी ख़ुर्शीद जुणे जो पाण में पग पट यार हूंदा, हुनखे खोटे ई चाचा पियो किताब। आउं जो वियुसि हुते लख इज़तूं भई ड्राई फ्रूट अची विया सभु कुझु, ख़ुर्शीद क्लियर चयो हीअ अथई मुंहिंजो भेणे हो वाइस चांसलर अथई ऐं तूं पंहिंजे छोरनि खे सम्झाए त हिते जेको आहे न पलो न खणणो आहे। दैट इज़ इट। पोइ GSM वारा जहिड़ो करणा पहिरीं मूंखे ॿुधाईंदा हुआ त विड़ूं था, अड़े न विड़ो पोइ सलाह करे वठंदासीं। पर there was a method to my madness. With students, I was like students. With teachers, I was even better. उन्हनि सां जेको मुंहिंजो रेपो हूंदो हो टीचर सां was amazing. वरी एम्प्लॉइज़, कायल एम्प्लॉइज़, मतिलबु तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो कमु कहिड़ो थींदो आहे। हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे, मूं एॾो त मोटिवेट कयो पंहिंजे एम्प्लॉइज़ खे, पाकिस्तान इंडियन काउंसिल पे आई, हुननि सॼी लाइब्रेरी खे रंग बि पाण कयो ऐं कुर्सियूं मुर्सियूं मेज़ूं सभु चेंज करे, ऐं राति जो 11 बजे विया त लॻा पिया हुआ सभु। मुंहिंजे छा पिया कयो, हिजदार जो हुकुम थियो, असां चयो PEC पे अचे त लाइब्रेरी त साफ़ु रखूं। दिस इज़ पावर ऑफ द पीपल। उनखे त मोटिवेट न कंदो कोन। मूंखे ज़हन में ॻाल्हि अचे थी त बशीर कुरैशी ऐं ख़ुर्शीद साहब जी दोस्ती कीअं हुई, मतिलबु गॾु पढ़िया हुआ यार साॻियो तर आहे न। हा, तरू त साॻियो आहे, हा पढ़िया गॾु कोन हुआ। ख़ुर्शीद में फ़र्क़ु हो, ख़ुर्शीद वॉज सीनियर, बशीर वॉज नॉट जूनियर हो, पर तर साॻियो आहे त हीअ रते ते रहिया आहिनि ऐं ख़ुर्शीद धामरा में हूंदो हो। त इहो वरी पॉलिटिकली तौर ते त हिक ॿिए सां मिलंदा हुआ न, कमकारियूं हे हो जेके थींदा आहिनि उहे हुनजा कनि। एॾी दोस्ती त हुई न तव्हांखे ख़ुर्शीद सराम जो वठी। यस 100%। ऐं
ऐं वरी चयो त जेको तमामु कॉन्ट्रोवर्शियल थींदो आहे मुंहिंजे प्यारनि वाइस चांसलर खे असुलु इहा क़बूल ॻाल्हि कान्हे ऐं वरी चवंदुसि त तव्हां महिरबानी करे यूनिवर्सिटियुनि में स्टूडेंट यूनियन्स बहाल कयो इहो कंहिंखे बि ॻाल्हि नथी वणे ऐं तेज़ ज़माने में चवंदुसि ओके तव्हां छोकिरनि खां हुननि जो जेको फ्रेंचाइज़ आहे हुननि जो आवाज़ ई खसे वञिबो आहे छोकिरा तंहिंजे करे फ्रेगमेंटेड आहिनि या त मोचड़ो खयों अथव घणो सिक्योरिटी तमामु टाइट आहे हा या जेको आहे न छोकिरे खे त निकिरण त ॾियो यार हुनजो आवाज़ ई नथो निकिरे छोकिरनि जो What's wrong? असांजे ज़माने में स्टूडेंट यूनियन हूंदियूं तव्हांजे ज़माने में बि हूंदियूं हा असांजे ज़माने में हूंदियूं nothing wrong in it. The president of the student union was on the syndicate. यूसुफ तालपुर साहिबु असांजे सिंध यूनिवर्सिटी जो प्रेसिडेंट हूंदो हो पंहिंजा वॾा वाइस चांसलर हूंदा हिन वक़्त जो यूनिवर्सिटी जो शागिर्द दॿियल आहे वॾे पैमाने ते तमामु घणो दॿियल आहे हिरासत उहा क्रिएटिविटी जेका हूंदी आहे जेका खुलियल दिमाग़नि जो हूंदी आहे उहा हुते कान्हे अनफॉर्चुनेटली असां पंहिंजे यूथ खे तमामु ग़लति तरीक़े सां पिया मथे आणियूं ईअं न हूंदो आहे वेरी सफोकेटिंग पोइ भले स्टेटस को में सभु ख़ुशि आहिनि हले पई न भला तव्हांखे छा मसइलो आहे हाणे तव्हां यूनियन जो वेरिएबल विझो अंदरि त यूनिवर्सिटी छा उहा ख़्वाहिश न थींदी जेका तंहिंजे करे एवरी वाइस आउं करे थो मूंखे यादि आहे मुंहिंजो हिकिड़ो सीनियर वाइस चांसलर हूंदो मुंहिंजे सही डॉक्टर साहब स्टूडेंट यूनियन बनी न तो मैं बाहर वो देख रहे हो आप वहाँ पे मैं एक ठेला लगाऊंगा और बंद कबाब बेचूंगा इतना मतलब कंटेंट फॉर स्टूडेंट यूनियन Where's the problem? There's no democracy. What's going on here? ओके मतलब वही जेको सही से डेवलप करे वियो वही legacy अञा ताईं पई हले द यूनिवर्सिटीज़ and we are very happy about it. We're so sad, yeah. I'm sorry हाणे नौकरी में कोन्हे ऐं मूंखे नौकरी करणी बि कान्हे इहो सच थोरो ॻाल्हाईंदुसि छो करे This is what I felt in those days when I was vice chancellor. अच्छा दाऊद यूनिवर्सिटी जेकी आहे उहा पॉलिटिकल एक्टिविटीज़ इन्हनि स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन्स वग़ैरह उन जो बि मर्कज़ रही आहे ऐं ॿी सरकार जी इंटरफेरेंस बि ॾाढी आहे फलाणे खे रखो या फलाणे जो ख़्यालु कयो फलाणे जो ई मसइलो आहे हेॾा होॾा अक्सर मां ॿुधंदो हुउसि ऐं हाणे खां तव्हांजे दौरे जी सिर्फ़ु ॻाल्हि कोन्हे इवन पुराणे दौर में बि जॾहिं आउं बि यूनिवर्सिटी में हुउसि त अक्सर माण्हू चवंदा हुआ उन वक़्तु फेडरल कंट्रोल में हुई फेडरल गवर्नमेंट में जेको तालीम जो वज़ीर हूंदो हो उहो बॉस हूंदो जॾहिं सिंध में आई त चीफ मिनिस्टर खां वठी ऐं तमामु घणा बॉसिस थी विया उनजो केतिरो असरु हो ऐं ॿियनि यूनिवर्सिटियुनि ते बि में बि हाणे बॉसिस त पॉलिटिकल बॉसिस आहिनि न फ्रेंकली स्पीकिंग यानी वाइस चांसलर खां वठी जेके की जेके पोस्टूं आहिनि बीइंग डिसाइडेड बाय द गवर्नमेंट हाँ ये ख़बर आहे तव्हांखे चीफ मिनिस्टर जो अगरि हुजणु एज़ एन एडमिनिस्ट्रेटिव हेड इज़ अ ब्लेसिंग इज़ अ गुड थिंग जीअं तव्हां ॾिसो अगरि तरीक़े सां ओके छो जो when chief minister is the administrator you have an access to him if you feel like he'll give you time. Many times I went there वो Kamali Shah Sahib do know, Marali Shah Sahib do know. I used to go and ask them for funding, outside budget funding, and 9 out of 10 times I got it. जो असांजी बजट घटि हूंदी हुई पोइ ॾींदो एतिरे क़दुरु जो वॾे में वॾो जेको साईं मुराद अली शाह जी खाधो साहिबु ऐं सम्झा थो मूंखे हाणे यादि नथो अचे but there's a 500 billion rupees endowment every year that he gave us. अञा ताईं पई हले आहे and it's a good heavy fund that has been collected there. मुराद अली शाह इहो सोचींदो हो हमेशह हिन जी सोची आहे यूनिवर्सिटीज़ में एंडाउमेंट फंड क्रिएट कयो ताकी उहे पाण ई हलाइणु शुरू कनि थोरी थोरी इन्वेस्टमेंट विझंदा वञनि एंड आई थिंक दैट वॉज अ अमेज़िंग थिंग सो
being the chief executive of the province as the head of your university is an asset. उनजे करे थोड़ी घड़ी त अरे ये तो ऑक्यूपेशनल हैजर्ड है यार, ये तो छा तो करे तो रहणो कोन रहणो एतिरो त न आहे न थोड़ो यार, ये छॾो, ये तो चीफ एग्जीक्यूटिव यार। सो ये त को इज्जत करबी हुनजी ऐं तमामु फज़ीलत वारो चीफ मिनिस्टर आहे, तारीफ़ कयासीं ऐं लथ लॻा पता सम्झे त मूंखे कुझु न खपे, सही अमेज़िंग आहे, ॾाढो इज़त ॾींदो वाइस चांसलर्स खे, वेरी रिस्पेक्टफुल टू द वाइस चांसलर। Coming to your दामरा लव स्टोरी, ऐं मां नाज़रीन खे इहो बि ॿुधायां त साईं जेको आहे उहो मुंहिंजे ख़्याल में त तमामु घटि अहिड़ा माण्हू हूंदा जेको रिटायर थियण खां पोइ जंहिं कोशिशि शायदि न कई त वरी कोशिशि कजे तव्हांजो सरकार में इन्फ्लुएंशियल माण्हुनि ताईं तव्हांजी रसाई आहे, मीडिया हुजे या पॉलिटिक्स हुजे, घणनि दोस्तनि खे ख़बर न हूंदी, पर बहरहाल यू आर एन इन्फ्लुएंशियल पर्सन। तव्हां इहा कोशिशि न कई त भला किथे को सेक्रेटरी थिजे, को हू कजे, को कॉन्ट्रैक्ट वठिजे, वॉट एवर, तव्हां इहो फ़ैसिलो कयो त वञी मां नंढनि ॿारनि खे मैथमेटिक्स बि पढ़ाया ऐं कंहिं ॻोठ में पढ़ाया, वाई मतिलबु गुड वन। अच्छा मूंखे यादि आहे चङी तरह दामरा जो मां इहो ॿुधायां त तव्हां हिकिड़ो स्कूल या ॿ स्कूल पहिरीं ॿ खयां, ॿ स्कूल हिकिड़े खे मूं छॾियो, अच्छा छो उते न वणियुसि, ओके, उते हू जस्ता यूनियन अची वियो, चयो बाबा हिन खे कढो, अच्छा ऐं शराब सां निकिरी वियुसि, ओके, ओके। हाणे हिकिड़ो स्कूल तव्हां एडॉप्ट कयो आहे, गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल आहे गवर्नमेंट जो, उते आउं पढ़ंदो आहियां, ऐं जॾहिं वियो 3 साल पहिरियों त मैट्रिक ताईं ॿार हूंदा हुआ, हाणे 3.5 ताईं थिया आहिनि, क्वेश्चन इंटरव्यू सां शुरू कराए ॾिठी। इहो ख़्यालु आयो कीअं? मिसाल तव्हांजा ॿार बच्चा अमेरिका, तव्हां उते रहियो, वञी आराम सां ठठ में रहो आहे। ॾाढो सुठो सुवालु कयो हुई हुन त, जेके आहे न मुंहिंजी वाइफ जो इंतकाल थियो कोविड में 2020 में की पास में, हाणे आउं हिते अची पियो अकेलो, पर हूंदोसि वाइस चांसलर, ठीकु आहे, हलियो पियो किसो। ऐं 2023 में जॾहिं मूं रिटायर पियो कयो, मूंखे हफ़्तो रहियो बाक़ी, ऐं आउं वेठो मुंहिंजे ॿारनि जी पुट हिकिड़ी न्याणी, उन्हनि अलॻि हिकिड़ो ग्रुप ठाहे मूंखे फ़ोन कई, चइबो ख़ैर त तव्हां अलॻि ग्रुप ठाहे कई आहे, ख़ैर त की अॼु असांखे अमड़ ॾाढी यादि थी अचे, मुंहिंजो यार 3 साल थी विया, तव्हांखे हाणे थी यादि अचे, चयो न अमड़ चवंदी त जंहिंमहिल तव्हां परेशान थींदा आहियो त तव्हांजो नकु वॾो थी वेंदो आहे, ख़ैरी कई पवंदी आहे, ॿारनि खे लॻो त तव्हांजो नकु वॾो थी वियो, बदमाश हुयो, चयो त असांखे लॻे पियो त हाणे तव्हां रिटायर पिया कयो, तव्हांजो नकु बि वॾो ठॻियो, त ख़ैर त मूंखे चयो हाणे तव्हांजो छा इरादो आहे, तव्हां ॿुधायो, चई हलिया अचो अमेरिका, ग्रीन कार्ड तव्हां वटि आहे, तव्हां हिते 3 महीना हिकिड़े वटि 3 महीना, ॿिए वटि 3 महीना, 3 महीना पाकिस्तान, अलाह ख़ैर सलाह फस्ट क्लास ज़िंदगी गुज़रंदी, साल जो सॼो चार्ट ठाहे ॾिनो, हा सॼो साल। मुंहिंजे ॻाल्हि ॿुधो, ऐं उते अची कंदुसि छा, वधि तव्हांजा जेके ॿार आहिनि उनजो नेप्यू चेंज कंदुसि, हुनखे वीचारे सिंचारे वेठो हूंदो, मूं वटि ॿियो कमु ई न हूंदो, सो आई एम नॉट कमिंग। तुंहिंजो चङो ठीकु आहे, पोइ हिकिड़ो वाइदो कयो, उहो कहिड़ो, चई तव्हांजी उमिरि हाणे 70 इयर्स थी वई आहे, ठीकु आहे, तव्हां नौकिरी न कंदव का बि, हाणे यू आर रिटायर्ड, नौकिरी न कंदो, कंहिं बि पॉलिटिशियन जे करे न वेंदो, मामा ख़ुर्शीद जी बि जान छॾियो, उनखे बि तव्हां न चवंदो त मूंखे नौकिरी वठो, मूंखे यार ॻाल्हि ॿुधो, मूंखे बहिराणे यूनिवर्सिटी मां पेंशन मिलंदी आहे 70,000 रुपया, ऐं आउं हिते मुंहिंजे मेज़ ते मानी किथां ईंदी, चई उहो तव्हां गिणती न कयो, असां तव्हांखे मोकिलींदासीं। सो हाणे जीअं न पाकिस्तान खे वर्ल्ड बैंक मां ग्रांट ईंदी आहे, मूंखे बि हर महीने पहिरीं ग्रांट ईंदी आहे, अमेरिका मां तव्हांखे बि ग्रांट, हा हर महीने ॿार वीचारा मोकिलींदा आहिनि, पोइ मूंखे जो जेको तव्हांजी ख़ुशी थिए, जेको दिलि तव्हांजी हुजे न उहा कयो। त आउं ॾाढा किताब पढ़ंदो आहियां, उन ज़माने में हिकिड़ो साइमन सिनेक हिकिड़ो वॾो ज़बरदस्त ऑथर आहे, हुन लीडरशिप पई हुन ते ॾाढो कयो आहे, उनजो हिकिड़ो किताब पियो पढ़ियो त चए त जॾहिं असां का शइ कंदा आहियूं न त असां पहिरियों सुवालु पुछंदा आहियूं त असां छा कयूं, ठीकु आहे,
ॿियो सुवालु पुछंदो त कीअं करणु घुरिजे, हाउ, पहिरीं वॉट पोइ हाउ, ऐं सभु वाए पुछंदा ई कोन आहियूं पाण खां, छो पिया कयूं, दैट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट क्वेश्चन यू शुड आस्क. Yeah. So now I thought that if I have to do something, why should I do it? त मूं चयो अहिड़ो कमु कयां जेको मुंहिंजी ज़िंदगीअ खां वॾो थिए. And honest to God, I got the conclusion from that book. So मूं चयो यार छा थो कयां, ॻोठ में वञा थो, उहा बि ख़ुशी जुड़े साहिब जो ॻोठ आहे, सालो आहे, उन ॻोठ वञा थो, उते मां कंहिं स्कूल खे अडॉप्ट करे उते वञी मैथमेटिक्स वांदो ई वांदो, ख़र्च मुंहिंजो अचे पियो, पोइ कहिड़ो फ़र्क़ु थो पए, ऐं शिफ्ट कयो इस्लामाबाद. उते जंहिंमहिल आहिस्ते आहिस्ते स्कूल में आउं घिड़ियुसि, आई सॉ मेनी थिंग्स. ते बयान खां ॿाहिरि आहिनि पर असुलु न, इहो पूरे सिंध में ई आहे, जीअं जहिड़ो सिंध में आहे ओहिड़ो धामरा में थी. पर 3 साल लॻा मूंखे. आई एम नाउ इन द गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल. तव्हांखे बिल्कुलु अंदाज़ो न हो त ईअं हूंदो. असुलु बयान बि नथो करे सघां, अञा ताईं बि इहे शयूं थींदियूं आहिनि. ऐं आउं दाऊद खे जीअं कयो न, उहो साॻियो एक्सपेरिमेंट हिते कयो. दाऊद खे हमेशह चवंदोसि यार जीअं NED पई करे, जीअं बहिराणे यूनिवर्सिटी पई करे, अगरि असां उन में कॉपी कयो न त असां विल बि लास्ट इन द लाइन. उहो असां अॻियां आहिनि. 20 सालनि खां पोइ जेको असां ओसिते पहुचंदासीं त उहो 20 साल अॻियां थी वेंदा. त वॉट शुड बी माई स्ट्रेटजी. त मूं दाऊद में चयो असां उहो कमु कयूं जेको न को NED कयो आहे, न को बहिराणे कयो आहे. ठीकु आहे, but then we'll be first in the line na. Yes. So same thing I applied here. हाणे धाबरा वारो जेको तव्हांजो कमु आहे, जेको तव्हां दिलि सां कयो था, फॉर योर ओन सेक, Yes. राइट, Yes. त उहो हिन वक़्तु एतिरो कंट्रोल में आहे छाकाणि त तव्हां चयो त सूरत हाल हुते अहिड़ी हुई जेका तव्हां बयानु नथा करे सघो, भयानक सूरत हाल, ॾुखी हुई, लफ़्ज़ कहिड़ो, पर ॾाढी भवाइती हुई न, ॻाल्हि वॾी रेज़िस्टेंस हुई, वॉट एवर. हाणे शयूं कंट्रोल में आहिनि. तव्हां सम्झो था त उन हिकु स्कूल खे जेको कुझु तव्हां ॾिनो आहे उहो तव्हांखे वापसि मिले पियो, तव्हां महसूसु कयो पिया त कुझु थिए पियो. No, another clear ॿुधाए, strategy is very simple. You evolve थी while I was there. हा, मूं वटि ॿ स्कूल पिया हलनि हाणे हिन वक़्तु. अच्छा, What I call the hybrid system. वेरी नाइस. Hybrid system में गवर्नमेंट स्कूल जीअं हले पियो तीअं हलणु पियो. ओके, As a headmistress, as a teacher and all that. आउं पंहिंजो अलॻि हिकिड़ो ठाहियो आहे हुन में पैरेलल, ओके, जंहिंमें everything to do with contemporary disciplines is there. हाणे आउं ॿुधायां कीअं. फर्स्ट ऑफ ऑल मूं टीचर्स जी इवेल्युएशन कई. ख़ुशकिस्मती सां गवर्नमेंट ऑफ सिंध असांखे 2 हाणे 3 तमामु बहितरीनु टीचर्स ॾिठियूं, बहितरीनु न्यू सिलेक्शन ओके, मेरिट ते. ऐं आउं तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ी मैकेनिकल इंजीनियर फ्रॉम क्वेस्ट नवाबशाह, हिकिड़ी आहे शी इज़ MA in business and economics from Karachi University, ऐं ॿी बि ॾाढी जल्दी. these 3 are smart girls, amazing. इंग्लिश बि आलीशान ऐं क्राफ्ट बि आलीशान, IQ बि फर्स्ट क्लास. सो मूं छा कयो जो जेको मैनेजमेंट बाय एक्सेप्शन्स, जेके वीचारियूं असांजूं मूं जहिड़ियूं टीचर्स हुयूं उन्हनि खे चयोसीं तव्हां कम खे हलाईंदा. इन्हनि 3 खे आउं अलॻि खणी आयुसि. उन सां गॾु मूं छा कयो, रूनर्स मूंखे मिलिया ॾाढा सुठा. ऐं नालो खणण में मूंखे का बात न, डॉक्टर एजाज़ तुर्क वारा अमेरिका में सना में. ऐं उन्हनि मूंखे 4 न्यू टीचर्स ॾिनियूं. वेरी नाइस. हिकिड़ी MA इंग्लिश आहे, लोकल छोकिरी आहे. हिकिड़ी IT जी डिप्लोमा फिज़िक्स, ऐं अहिड़े क़िस्म जो पेंटर्स आहिनि, ज़बरदस्त पेंटिंग कनि थियूं. उहे मुंहिंजे पेरोल ते. So what I have done is a parallel system. पैरेलल सिस्टम था ठाहियो. अच्छा, उन में इहो आहे त आउं 5 टीचर्स खे बिल्कुलु इजाज़त ॾियां त अगरि असांजे हेडमिस्ट्रेस खे ज़रूरत पए तव्हांजी त तव्हां भले क्लास बि वठी वञो, को मसइलो कोन्हे. पर ज़रूरु आउं ईंदुसि त पोइ विल डू आवर टाइप. ऐं छा पियो कयां, सभिनी खां पहिरीं त मूंखे यादि आहे त असां वटि कंप्यूटर लैब कान हुई. पहिरियों कमु मूं इहो कयो, वेरी विद इन नो टाइम
हिकिड़ो गुदाम हुते पियो स्टोर रूम हो खोलियो त हुन में हिकिड़ा कंप्यूटर जा दॿा पिया मुंहिंजी शइ कंप्यूटर भई छा पिया कनि हिते हिते बंदि पिया आहिनि असां कॾहिं खोले कोन्हे मुंहिंजे न खोलियोसि उन स्टोर खे मूं हिकिड़ो कंप्यूटर लैब ठाहे छॾियो ओके हुन वटि मूंखे 10 कंप्यूटर्स हुआ त वीचारा एपल वन जा हा पर मिड़ई हिनखे मुंहिंजो करे मतिलबु हलण जहिड़ा थी विया हलण जहिड़ा थिया हाणे पहिरियों क्लास मूं वरितो जेको मूंखे तव्हांखे ॿुधायो हुजे हुन में मैट्रिक जूं छोकिरियूं हुयूं 15-20 चौधारी ऐं आउं हुनखे चयो बाबा तव्हांखे ख़बर माउस छा आहे त चयोसीं हा छा आहे चई कूओ मुंहिंजे मथां चयो त मूं चयो वरी हीअ अथव माउस पोइ मूं हुनखे सेखारियो त लेफ्ट क्लिक छा थो थिए राइट क्लिक छा थो थिए लॉगिन कीअं कजे त यकीन कंदो एॾी एपिटाइट आहे हिननि छोकिरियुनि में हिकु ॿिए ताईं दे वर यूज़िंग MS वर्ड असां वटि IT जी जेका मूं रखी टीचर हुनखे थोरो फील ॾिनो ॿिए ॾींहुं दे वर ऑन MS वर्ड उन खां पोइ स्काई इज़ द लिमिट उन खां पोइ दे वेंट टू हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि आई डोंट नो इट अकर्स टू बी मुंहिंजे ज़हन में आई आहे तव्हां जॾहिं छोकिरियुनि जी ॻाल्हि कयो था छोकिरियुनि में सिखण जी एतिरी एपिटाइट ऐं मूं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां बि इन टाइप शयूं ॿुधियूं आहिनि सारी ॻाल्हि आहे छा मां इहो सम्झां या इन जा इंडिकेटर्स आहिनि त सिंध जे अंदरि छोकिरनि जे निस्बत में छोकिरियुनि में नॉलेज हासिलु करणु पढ़णु अॻिते वधण जी जेका ख़्वाहिश ऐं एपिटाइट आहे उहा तमामु वधीक आहे जेको तव्हांजो एक्सपीरियंस छा आहे मुंहिंजो एक्सपीरियंस दाऊद में बि इहो ई आहे हिते बि इहो ई आहे छा कयो थी दाऊद में बि असांखे सभु पोज़ीशन होल्डर्स जेके 80% छोकिरियूं हूंदियूं हुयूं तव्हां मक़सदु आहे हुते बि तव्हां इहो महसूसु कयो त सिंध जे छोकिरनि खे छॾे छोकिरियुनि ते जेकॾहिं इन्वेस्टमेंट कजे यस उन्हनि ते महिनत कजे एब्सोल्युटली that would be a revolution. हिन त ॻोल्हे किथां खां केॾा हली वियूं आहिनि मूं तव्हांखे ॿुधायो कोन्हे हा जॾहिं चैट GPT आयो इट वॉज February of 2023 चैट GPT फर्स्ट टाइम लॉन्च थियो हा धामरा में असां चैट GPT August of 2023 में यूज़ कयो विदिन मंथ्स ऐं छोकिरियुनि इस्तेमालु कयो ओड़ो मज़ो अची वियो हुननि खे पोइ मूं चयो त यार हिकिड़ो असां रिसालो ठाहियूं मतिलबु एनुअल मैगज़ीन पंहिंजी चयो हा साईं बिल्कुलु मुंहिंजो नालो छा रखूं इलाही हुन नाला सजेस्ट कया मारवी त फलाणो छोकिरियुनि खां हिकिड़ो त ख़बर आहे असां नियाणियूं ऐं मूं बि स्टूडेंट ॻाल्हाइनि कोन था उन बिल्कुलु अहिड़ो हिसा चुप कयो वियो आहे त तव्हांखे ॻाल्हाइणो न आहे सवाल बि न पुछिणो आहे जेको साहिबु चयो या टीचर चयो आमना त दखना हाणे हलो घर मूं उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते करे ओपन दम आहे मूं चयो कहिड़ो नाला रखूं नाला ॾिनो आख़िर में हिकिड़ो नालो ॾाढो मूंखे वणियो उहो मोहंजो दड़ो मुंहिंजो पंहिंजी मैगज़ीन जो नालो रखूं मोहंजो दड़ो हाणे अचो आर्टिकल्स वारे असांजी नंढड़ी एडिटोरियल बोर्ड ठाही these were experiences that they have now हाणे त उहे तयारु आहिनि एडिटोरियल बोर्ड छा कयो जो उन्हनि खे उन्हनि टॉपिक्स सेलेक्ट कया कहिड़नि ते असांखे आर्टिकल लिखणा आहिनि they went to chat GPT started writing यार छा त आर्टिकल्स लिखिया आहिनि मेंटल हेल्थ ते लिखियूं यू नेम इट हाणे त अहिड़ियूं बढ़ती आहिनि हाणे त दे यूज़ देयर ओन ब्रेन आहे हिकिड़ी छोकिरीअ हिकिड़ो फ्लायर ठाहींदा आहिनि कैनवा ते उन हिकिड़ो फ्लायर ठहियो इम्पैक्ट ऑफ न्यूक्लियर वॉर ऑन धामरा ऐं जो पढ़ियो मुंहिंजी हीअ तूं की क्या छा चईसीं मूंखे कुझु त हिकिड़ो ख़्यालु आयो त अगरि इंडिया पाकिस्तान में न्यूक्लियर जंग एटम बम जी जंग थिए थी त धामरा जो छा थींदो त मुंहिंजो उहो छा थींदो चईं पढ़ो हुन में लिखियो हुई त धामरा खे डायरेक्ट हिट न थींदो या कराची हिट थींदो या लाहौर हिट थींदो पर उन जी जेका रेडिएशन धामरा ते ईंदी न उनजा सॼा इफेक्ट हुन लिखियो आहे वॉट अ ब्यूटिफुल लिटल फ्लायर शी मेड So this is 3 सालनि में मुंहिंजी कंट्रीब्यूशन आहे काई कान्हे सिवाइ की आई हैव डेवलप्ड क्यूरियोसिटी इन माय स्टूडेंट्स एंड दे आर वेरी क्रिएटिव अगरि मां जेकॾहिं इनखे कंक्लूड कयां त इहो जेको सॼी जेको आउटकम आहे उहो तव्हां इन करे वठी सघिया त तव्हां जेको आहे हिकु त पैरेंट सिस्टम ठाहियो मे बी तव्हां सरकारी सिस्टम खे अॻिते हली खणी हलो आहे जेकॾहिं त इहो कमु न थिए वारी ॻाल्हि आहे
ऐं ॿी शइ इहा आहे त जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे छोकिरियुनि ते महिनत कई था तव्हां सरकारी स्कूल ऐं जेकॾहिं छोकिरनि ते महिनत कयो हा त शायदि तव्हांजी ॻाल्हियुनि में एॾी सेटिस्फेक्शन न हुजे Am I right? बिल्कुलु सही आहे I think I don't know कीअं इहो थियो मूंखे I mean I just left myself to the conditions कि छा पियो थिए ऐं आहिस्ते आहिस्ते करे हिन तरफ़ खिड़ी वियुसि हिते ॾिसूं त ॾाढो पोटेंशियल आहे हाणे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस पे यूज़ कनि बाबू ऐं हाणे त असां नेक्स्ट स्टेप इहो आहे त AI एजेंट्स डेवलप करण जी कोशिशि कंदासीं हुन लाइ असां ट्रेनिंग अमेरिका खां वठंदासीं ऐं ऑनलाइन आहियां हुते मुंहिंजा 65 इंच जी वॾी LCD आई आहे जेका एंड्रॉइड एनेबल्ड आहे हुते असां अॼु बि आउं पंहिंजी ज़ूम सेशन कयो पंहिंजनि स्टूडेंट्स एंड टीचर्स सां I don't have to go to Dhamra. I can instruct them from here. So they are using AI. They are making videos in AI. Very nice, ज़बरदस्त इनखे पाण हिते कंक्लूड कयूं था ऐं हिकिड़ी शइ रहिजी वई जेका चाहींदुसि त बाद में सेपरेटली कया असांजे तमामु घणनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी कि तव्हांजो म्यूज़िक सां वाह जो रिश्तो हिन वीडियो में अब्बासी साहब जा कुझु इंस्ट्रूमेंट्स ऐं हीउ जेको कमिरो जिते आउं वेठो आहियां हिते अब्बासी साहब जन जेके आहे उहा म्यूज़िक कंपोज़ कंदा आहिनि ॻाईंदा आहिनि घणो कुझु कंदा आहिनि ऐं तव्हां मुंहिंजे पोयां जेको आहे न उहो ॾिसी सघो था त गिटार्स बि पिया आहिनि साईं इज़ अ ग्रेट गिटारिस्ट ऐं कुझु शयूं मां ॿुधियूं ऐं इन ते ख़ासि तौर ते पाण न सिर्फ़ु तव्हां सां ॻाल्हाईंदासीं बल्कि तव्हांखे ॿुधंदासीं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे Thank you. Thanks a lot.